बुलेटिन शुरुआत में वाक़े ख़बर ॾींदासीं त IMF सां पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई ते इत्तेफ़ाक़ राय जो इम्कान आहे। IMF ऐं पाकिस्तान पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई इत्तेफ़ाक़ राय ॾांहुं वधी रहिया आहिनि। ज़रियनि चयो त IMF ऐं FBR विच में ॻाल्हि ॿोल थी आहे। अमली असूली तौर ते पघारदार तबिके जे मुख़्तलिफ़ सिलेबस में टैक्स शरह घटाइण जी इजाज़त ॾिनी वई। IMF सां पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई ते इत्तेफ़ाक़ राय जो इम्कान आहे। IMF ऐं पाकिस्तान पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई इत्तेफ़ाक़ राय ॾांहुं वधी रहिया आहिनि। ज़रियनि चयो आहे त IMF ऐं FBR विच में ॻाल्हि ॿोल थी आहे। अमली असूली तौर पघारदार तबिके जे मुख़्तलिफ़ सिलेबस में टैक्स शरह घटाइण जी इजाज़त ॾिनी वई। अव्हांखे अपडेट कयूं त IMF सां पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई ते इत्तेफ़ाक़ राय जो इम्कान आहे। IMF ऐं पाकिस्तान पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई इत्तेफ़ाक़ राय ॾांहुं वधी रहिया आहिनि। अमली असूली तौर पघारदार तबिके जे मुख़्तलिफ़ सिलेबस में टैक्स शरह घटाइण जी इजाज़त ॾिनी वई। अव्हांखे अपडेट कयूं त IMF सां पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई ते इत्तेफ़ाक़ राय जो इम्कान आहे। IMF ऐं पाकिस्तान पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई इत्तेफ़ाक़ राय ॾांहुं वधी रहिया आहिनि। ज़रियनि चयो आहे त IMF ऐं FBR विच में ॻाल्हि ॿोल थी आहे। अमली असूली तौर ते पघारदार तबिके जे मुख़्तलिफ़ सिलेबस में टैक्स शरह घटाइण जी इजाज़त ॾिनी वई। IMF सां पघारदार तबिके लाइ टैक्स जी शरह में तजवीज़ कयल घटिताई ते इत्तेफ़ाक़ राय जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे।